Welcome to Time News Studios. You are watching 9 p.m. Bulletin. सेनेट चूंडनि लाइ हुकूमती उम्मीदवारनि जा नाला साम्हूं अची विया। शिबली फराज़ ऐं फैसल वावडा जा नाला फाइनल। सैफुल्ला नियाज़ी, बैरिस्टर अली ज़फ़र, अब्दुल हफ़ीज़ शेख, सानिया निश्तर, मोहसिन अज़ीज़ ऐं दोस्त मोहम्मद जा नाला बि हतमी फ़हरिस्त में शामिल। वज़ीर आज़म जी सदारत हेठि पीटीआई पार्लिमानी बोर्ड जे इजलास में सेनेट उम्मीदवारनि जा नाला फाइनल कया विया। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी पारां ट्वीट ज़रिए तस्दीक़। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त कोशिश आहे त हिन भेरे पैसो न हले। सेनेट चूंडनि में टिकट मैरिट ते ॾींदासीं। ख़्वाहिशमंद उम्मीदवारनि जी क़ाबिलियत ऐं पार्टी लाइ ख़िदमतुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। पीपल्स पार्टी जे पार्लियामानी बोर्ड सेनेट चूंडनि लाइ पंहिंजनि उम्मीदवारनि जी फ़हरिस्त तयारु करे वरिती। बिलावल भुट्टो उम्मीदवारनि जा नाला पधिरा करे छॾिया। इस्लामाबाद मां यूसुफ रज़ा गिलानी, ख़ैबर पख्तूनख्वा मां फरुख़ बाबर पीपी उम्मीदवार नामज़द। सिंध मां जाब महताब ॾहर, ताज हैदर, सलीम मानवीवाला, शेरी रहमान, फारूक एचनायक, शहादत अवान नामज़द। टेक्नोक्रेट जी सीट ते करीम ख्वाजा ऐं औरतुनि जी मख़सूस सीटुनि लाइ पलवीशा ख़ान ऐं खैरुनिसा मुग़ल पीपी जा उम्मीदवार हूंदा। पंजाब सवासु रखंदड़ पलवीशा ख़ान जो वोट सिंध मुंतक़िल। नवाज़ लीग सेनेट चूंडनि लाइ 5 उम्मीदवारनि जे नालनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। आज़म नज़ीर तारड़, परवेज़ रशीद, मुशाहिदुल्ला, प्रोफेसर साजिद मीर ऐं बैरिस्टर सादिया अब्बासी नामज़द। JUIF सेनेट चूंडनि लाइ ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान मां उम्मीदवारनि जा नाला फाइनल करण बाद टिकट्स जारी करे छॾियूं। KP मां मौलाना अताउर रहमान, तारिक खटक, ज़ुबैर अली, नईमा किश्वर, रंजीत सिंह खे टिकट्स जारी। बलूचिस्तान मां मौलाना अब्दुल गफूर हैदरी, खलील अहमद बुलैदी, कामरान मुर्तज़ा, आसिया नासिर, हेमंदास खे टिकट जारी कई वई। नैब जो को बि सज़ा माणींदड़ शख़्स सेनेट चूंडूं न विढ़ी सघंदो। नैब सेनेट चूंडनि जे उम्मीदवारनि जो रिकॉर्ड चेक करण लाइ ख़ुसूसी सेल जोड़े वरितो। सेल जी निगरानी डायरेक्टर ऑपरेशंस ग़ुलाम सफ़दर शाह कंदो। परवेज़ खटक ऐं असद कैसर खे क्लीन चिट ॾियण खां पोइ वीडियो स्कैंडल जी जांच शुरू। विज़ारती कमेटी जो पहिरियों इजलास सुभाणे तलब। MPS पारां वोट विकिरो करण लाइ पैसा वठण बाबति वीडियोज़ ऐं ॿियनि शाहिदनि जो जाइज़ो वरितो वेंदो। कमेटी पारां जांच में इंटेलिजेंस ब्यूरो ऐं एंटी करप्शन खां बि मदद वठण ते गौर। फवाद चौधरी अॻु चई चुको आहे त परवेज़ खटक ते पैसा विरहाइण वारनि इल्ज़ामनि जी का हैसियत नाहे। क़ौमी असम्बली जे स्पीकर असद कैसर ख़िलाफ़ बि जांच न थींदी। कमेटी रुगो इन ॻाल्हि जी जांच कंदी त पैसनि जी ॾेती लेती जो कंहिंखे फ़ाइदो थियो। सेनेट चूंडूं वेझो ईंदे ई घोटकी जी सियासत ड्रामाई अंदाज़ में तब्दील थियण जो इम्कान। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नाराज़। MNA मोहम्मद बख्श महर खे परचाइण लाइ सरदारगढ़ पहुतल। ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी सरदारगढ़ में मोहम्मद बख्श महर सां मुलाक़ात करे संदसि ख़दशा ख़त्म कंदो। सेनेट चूंडनि में घोटकी ज़िले जे किरदार ते बि ॻाल्हियूं थींदियूं। PP तरफ़ां जाब महताब ॾहर खे सेनेट चूंडनि में उम्मीदवार नामज़द करण बाद PTI MPA शहरियार शहर जी PP में शमूलियत लाइ राह हमवार थियण जो इम्कान। शहरियार शहर जी शमूलियत बाद उबावड़ो में नंढी चूंड दौरान PP तरफ़ां खेसि टिकट ॾियण जो फ़ैसिलो। शहरियार शहर खां पोइ GTA MPA अली गौहर महर तरफ़ां बि PP में शामिल थियण लाइ कोशिशूं तेज़ करण जा चोबोल।
सियालकोट में चूंड मुहिम हलाइण दौरान गिरफ़्तार कयल नवाज़ लीग अॻवान अताउल्ला तारड़ के पुलिस आज़ाद करे छॾियो। अता तारड़ चयो आहे त DSP ऐं SHO सिटी वज़ीराबाद में खेसि गिरफ़्तार कयो। हथियार जो लाइसेंस चेक करण बहाने मुलाज़िमनि खे मारकुट कई वई। मरियम नवाज़ चयो आहे त अता तारड़ जी गिरफ़्तारी ऐं आज़ादी मां हुकूमती ख़ौफ़ वाज़े आहे। हुकूमत खे जेको वणे करे, पर हाणे हुकूमत बची न सघंदी। अता तारड़ के गिरफ़्तार न कयो वियो हो। हू पाण ज़बरदस्ती पुलिस जी मोबाइल में वेठो ऐं पोइ वीडियो ठहिराई। पंजाब जे वॾे वज़ीर जी सलाहकार फिरदौस आशिक़ अवान गिरफ़्तारी खे प्लान कयल ड्रामो करार ॾींदे चयो आहे त ड्रामेबाज़ी ऐं गोड़ करण नून लीग जी आदत आहे। अता तारड़ सेनेट चूंडनि में कामयाबी लाइ हथ पेर हणी रहियो आहे। लेटर आयो आहे सीनियर मेंबर जी ऑफिस मां, मेंबर LU जी ऑफिस मां। उहो लेटर असां फॉरवर्ड कयो आहे सिर्फ़ु मुख्तियार करके त बाबा तव्हां असांखे ॿुधायो त अवेलेबिलिटी छा आहे। नॉट ओनली मूंखे लिखो आहे, सॼी सिंध में सर्कुलेट कयो आहे। लैंड यूटिलाइज़ेशन वारनि सिर्फ़ु सजावल खे फोकस न कयो आहे। ठीकु आहे, उहो सॼी सिंध लैंड यूटिलाइज़ेशन डिपार्टमेंट जीअं त पूरे सूबे जो आहे, त उन्हनि पूरे सूबे जे डिप्टी कमिश्नर खे लेटर लिखियो आहे। सर्वे जी का बि डायरेक्शन कोन्हे, सिर्फ़ु अवेलेबिलिटी असां आइडेंटिफाई कई आहे। असां इस्लामाबाद मां मिनिस्ट्री ऑफ आज़ाद जम्मू एंड कश्मीर जे तरफ़ां को रेफरेंसेस आया आहिनि उते सिंध गवर्नमेंट खे न, पर सॼे पाकिस्तान जा जेके सूबा आहिनि उन्हनि जे चीफ सेक्रेटरीज़ खे, उनजे सीनियर मेंबर्स खे डायरेक्शन मिली आहे। उहे असां आइडेंटिफाई करे मोकिले छॾी आहे मथे। मुख्तियार कारनि रिपोर्टूं बि असांखे सबमिट करे छॾियूं। त मुख्तियार कार स्टेट असांखे ॾिनी आहे रिपोर्ट्स सिर्फ़ु 2 तहलकनि जी, हिकिड़ो शाहबंदर तहलको आहे, ॿियो जाती तहलको आहे। मोबाइल सॼा ॾिठो आहे त मुंहिंजी जेका तव्हांजी नंबर जेका थी आहे उहो 6600 एकड़ आहे। वालरल कश्मीर के पनाहगीरन के सिंध में तरसाइण लाइ सूबे के समूरन DCs के लेटर जारी थियण जो इंकशाफ। सामूंडी पट्टी के तालकन जाती और शाहबंदर में खाली पियल 6500 एकड़ सरकारी ज़मीन की रिपोर्ट सिंध सरकार हवाले। DC सजावल इस्माइल मेमन टाइम न्यूज़ से ॻाल्हाईंदे इंकशाफ किया है तो आज़ाद कश्मीर मामलन की वज़ारत तरफा कश्मीरी पनाहगीरन के तरसाइण के हवाले से सिंध सूदो चइनी सूबन ना रेफरेंस सुमाया विया हुआ। सिंध सरकार रुगो सजावल न पर समूरन ज़िलन के DCs का सरकारी ज़मीन जा तफ़सील तलब कया है। ज़मीन के इस्तेमाल करने जो फैसलो लैंड यूटिलाइज़ेशन खातो कंदो। सेनेट चूंडन में हुक्मरान जमात PTI के टफ टाइम ॾियण लाइ PDM क़यादत में राब्ता तेज़। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ विच में ॿिए ॾींहुं बि फ़ोन ते राब्तो। सेनेट चूंडन सूदो हुकूमत मुखालिफ तहरीक के मुख़्तलिफ़ ऑप्शन से सलाह मशवरा। ज़रियन जो चवण है तो पीपल्स पार्टी बेइतमादी रिथ नाकाम थियण की सूरत में इस्तीफ़ाउन वारो ऑप्शन इस्तेमाल करने ते राज़ी थी वई। पीपल्स पार्टी इन हाउस तब्दीली लाइ नंबर गेम्स पूरा करने में कामयाब थी वई तो PDM बेइतमादी रिथ की हिमायत कंदी। PDM तरफा इस्तीफ़ा ऐं बेइतमादी रिथ के ऑप्शन से सेनेट इलेक्शन बाद सलाह मशवरा करने ते इतफ़ाक़। सिंध के इतलात खाते जो सेक्रेटरी न्याज़ अब्बासी 8 हफ़्तन लाइ मोकल ते रवानो। ज़रियन मौजूब इश्तिहारन की अदायगी वाले मामले ते अमले से तकरार बाद सेक्रेटरी मोकल ते रवानो थियो। सेक्रेटरी चार्ज संभालने बाद इजाज़त का सवाइ को भी इश्तिहार जारी न करने की हिदायत कई हुई। हिदायतन ते अमल न थियण करे सेक्रेटरी कम करने का इनकार करे छॾियो। सिंध में जाली डोमिसाइल ज़रिए मेडिकल इदारन में दाख़िलाऊं वठंदड़नि खिलाफ़ क्रैकडाउन जारी। सांगड़ खां पोइ नवाबशाह जे DC पंजाब सां तालुक़ रखंदड़ चइनि शागिर्दनि जा डोमिसाइल रद्द करे छॾिया। DC जो चवण है तो महीनों अॻु शिकायत मिली तो नवाबशाह में पंजाब वासी 4 शागिर्दनि जा जाली डोमिसाइल्स ठाहिया विया आहिनि। जांच दौरान तस्दीक बाद डोमिसाइल रद्द कया आहिनि। वज़ीर आज़म के खुसूसी मुआविन उस्मान डार उहदो छॾे ॾिनो। लिखत में इस्तीफ़ा वज़ीर आज़म इमरान खान हवाले। ज़रियन जो चवण है तो उस्मान डार सियालकोट के कौमी तक इन 75 ते नंढी चूंड विढ़ण लाइ खुसूसी मुआविन वारे उहदे तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। PTI तरफा केस नंढी चूंड विढ़ण लाइ टिकट ॾिनी वेंदी। सिंध सरकार आदमशुमारी के उबरी नतीजन तहत बल्दियाती चूंडू कराइण खां हिकु भेरो ॿीहर माज़रत करे छॾी। चीफ इलेक्शन कमिश्नर की सरबराही में चूंडियल कमीशन के बल्दियाती चूंडन बाबत इजलास दौरान सिंध हुकूमत जो तर्जमान मुर्तज़ा वहाब पेश। इजलास में मुर्तज़ा वहाब तरफा आदमशुमारी की उबरी रिपोर्ट तहत तकबंदिन गैर आइनी करार
इलेक्शन कमीशन सेक्रेटरी IPC के वज़ीर आज़म सां राब्तो करण जी हिदायत कंदे चयो आहे त आदमशुमारी जी हतमी रिपोर्ट 1 मार्च खां अॻु जारी कई वञे। सिंध में बल्दियाती चूंडनि वारे मामले ते ॿुधणी मार्च जे पहिरें हफ़्ते में कई वेंदी। नेपरा बिजली जे फी यूनिट ते ₹1.95 वाध जी मंजूरी ॾेई छॾी। गुज़िरियल माली साल जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली जा अघ वधाइण वारी दरख़्वास्त मंज़ूर। बिजली अघनि में वाध वफ़ाक़ी हुकूमत जी नोटिफिकेशन सां मशरूत। नेपरा जे फ़ैसिले सां सार्फ़ीन ते 200 अरब रुपयनि जो भार पवंदो। कंहिं इलेक्ट्रिक सार्फ़ीन ते नवां अघ लागू न थींदा। अॻूणे DG ISI असद दुरानी जो बैकग्राउंड मालूम आहे। केस जो फ़ैसिलो लिखण वारो हुअसि, पर अफ़सोस आहे त कुझु अहिड़ा सबब आहिनि जेके ॿुधाए नथो सघां। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जस्टिस मोहसिन अख्तर कियानी पारां असद दुरानी ख़िलाफ़ केस ॿुधण खां इनकार। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी चयो आहे त केस जी जस्टिस अतर मिनुल्ला ॾांहुं उमाणे रहियो आहियां, जेको नई बैच जोड़ींदो। सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस सेवण में साहिल नारी सां लॼाइण जे इल्ज़ाम हेठि आयल सिविल जज इम्तियाज़ भुट्टो खे कमु करण खां रोके छॾियो। सिंध हाई कोर्ट जे रजिस्ट्रार तरफ़ां सिविल जज इम्तियाज़ भुट्टो खे कमु करण खां रोकण वारो नोटिफिकेशन जारी। इम्तियाज़ भुट्टो खे फौरी तौर सिंध हाई कोर्ट में रिपोर्ट करण जो हुकुम। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त सिविल जज खे कमु खां रोकण वारो हुकुम अवामी मफ़ाद में ॾिनो वियो आहे। नारी सलमा बिरोही सेवण जे सिविल जज इम्तियाज़ भुट्टो मथां लॼाइण जो इल्ज़ाम हयो हो। सिंध में साल 2019 दौरान 1300 वैक्सीनेटर्स जूं थियल भर्तियूं गैर कानूनी करार। सिंध हाई कोर्ट वैक्सीनेटर्स खां नए सिर इंटरव्यू वठण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध सरकार के 3 महीननि में वैक्सीनेटर्स जी ट्रेनिंग लाइ इंस्टीट्यूट बि क़ाइमु करण जो हुकुम। सेहत खाते में 60% मार्क्स हासिल कंदड़ उम्मीदवारनि खे बि वैक्सीनेटर्स तौरु भर्ती ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। मलीर में 11हें दर्जे जी शागिर्दियाणी खे अगवा करे इज्तिमाही ज़्यादती जो निशानो बणाइण जी तस्दीक। प्राइमरी उस्ताद सलमान राज पर इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार समी ऐं फवाद साथियुनि सां गॾिजी 16 वरनि जी न्याणी खे अगवा करे ज़्यादती बाद केस डिफेंस वारे इलाइक़े में बेहोशी वारी हालत में फिटो करे फरार थी विया। वाक़े जो स्टील टाउन थाणे ते 5 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। दादू जे सरकारी गुदामनि मां कणिक जूं हज़ारें बोरियूं ग़ाइब हुजण सां 3 फूड इंस्पेक्टर्स खे मुअतल कयो वियो। खुराक खाते जे सेक्रेटरी मुअतली जो ऑर्डर जारी करे छॾियो। मुअतल थियलनि में के इंशा जो आशिक़ मक्सी, मानू जो एजाज़ चांडियो, चोर ऐं ककड़ जो फूड इंस्पेक्टर मक़सूद खुआवड़ शामिल। हाला भरसां गुज़िरियल गुम थियल नौजवान तशद्दुद बाद क़तल। संदसि टंगियल लाश मिलियो। पुलिस सिविल जज की मौजूदगी में नौजवान जो लाश अस्पताल मुंतकिल कयो। मक़तूल जी हबीबुल्ला पठान तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त नौजवान खे तशद्दुद बाद क़त्ल कयो वियो। वाक़े जी वधीक जांच करे रहिया आहियूं। इन्हनि ग़रीब माण्हुनि सोचियो हो मारूअड़नि त वञी करे असां पंहिंजो इलाजु कराईंदासीं, पंहिंजूं अखियूं असांजूं सही थी पवंदियूं। बदकिस्मती सां इन्हनि खे इहा ख़बर न हुई त को असां वेंदासीं त असांजो रहियो खुयो नूर बि चट थी वेंदो। 50-60 माण्हुनि जो ऑपरेशन करे आ, पर उन्हनि जो रंदो कंदो रंदो जेको नूर हुयो उहो बि चट करे हलिया विया। नाअहल डॉक्टरनि खे हटायो वञे। तक़रीबन 50-60% माण्हुनि जूं अखियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि, मुतासिर थी चुकियूं आहिनि। तंहिंजे करे असांजो मुतालबो आहे त नाअहल डॉक्टरनि खे हटायो वञे ऐं मुतासिर जेके माण्हू आहिनि उन्हनि जो इलाजु करायो वञे। अलमियो आहे जो मुफ़्त कैंप ते इलाज लाइ थियल ग़रीब माण्हुनि जो अॻियो नूर चट थी वियो। कंबर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अखियुनि जे मुफ़्त इलाज लाइ लॻायल कैंप्स जी कलोर ख़िलाफ़ शहरनि में ताव पकड़ियल। गाजी खुआवण ऐं लालू रैंक में 50 खां वधीक मरीज़ मुफ़्त कैंप ते इलाज सबबि ख़राब थियल अखियुनि जो इलाज कराइण लाइ परेशान। शहरियुनि जो चवणु आहे त अखियुनि जे मुफ़्त इलाज जे नाले ते ग़रीब माण्हुनि सां ज़ुल्म कयो वियो आहे। डॉक्टर्स जी नाहली जो नोटिस वठी तिबी कैंप जी इंसानियत ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो।
पुलजी स्टेशन भरिसां सरकारी ज़मीन की मालिकी तां बिंदुरन में झेड़े तां इलाइक़ो जंग जो मैदान बणियल। पंवर बिरादरी की बिंदुरन में झेड़े दौरान 6 ॼणा ज़ख़्मी थिया। पुलिस एहलकार झेड़ो टारण बदिरां हथ ॿधी तमाशो ॾिसंदा रहिया। खैरपुर में म्यूनिसिपल के 3 मुलाजमन के कुते डाड़ी ज़ख़्मी करे छॾियो। अदालत पारां ड्रग इंस्पेक्टर ऐं चीफ म्यूनिसिपल ऑफिसर खिलाफ केस दाख़िल करण जो हुकुम। म्यूनिसिपल अमलदार कुतन के मारण लाइ लठियूं खणी अदालत पहुची विया। सकरन में गुज़िरियल साल परणो कंदड़ औरत के कुदरत एक ही वक्त 3 ॿारनि जे औलाद से नवाज़े छॾियो। पोरियत दिलीप कुमार की घरवारी ऑपरेशन ज़रिए 2 न्याणियुनि ऐं 1 पुट के जन्म ॾिनो। ॿारनि जे वालिद जो चवणु आहे त संदसि न्याणियूं सेहतमंद आहिनि, जॾहिं त पुट जी हालत नासाज़ आहे। संदसि इलाज हली रहियो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स समाचार बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।